खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे सांगड़ रोड ते क़ाइम अब्दुल्ला टाउन में बरसातनि जो पाणी निकाल न थियण सबबि रवासी सख़्त परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। बरसातनि जो पाणी मुसलसल बीहण सबबि इलाइक़े में मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। इन मौक़े ते अब्दुल्ला टाउन जे रवासियुनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु आहे त इनखे 2 महीना थी विया आहिनि पाणी खे, बसि अचनि पिया, ॾिसनि पिया, वञनि पिया, हिकिड़ो ॾींहुं लॻाइनि था मशीन, वरी कढे था वञनि, वरी डीज़ल जो मसइलो थिए थो, अलाए छाजो थिए थो। वरी इहो मास्टर आहे, न को ॿार स्कूल था वञनि, घरनि जे अंदरि महदूद थी विया आहियूं, ॿार बचो केॾा निकिरी कोन थो सघे। असां सां इहा मुसीबत आहे। बराए महिरबानी करे असांखे पाणी कढियो ॾिनो वञे पियो। असांखे कुझु कोन थो खपे, न को कटो थो खपे, न को टेंट थो खपे, का शइ कोन थी खपे। असांखे पाणी कढाए ॾियो, महिरबानी। मच्छर बि थी वियो आहे जाम। उन खां अलावा जीअं पाणी में गुज़रऊं था, पेर ख़राब था थी वञनि, मलो खारस वग़ैरह थी वई आहे। जेको सो बराए महिरबानी कई वञे जो इहो पाणी जी निकाली कई वञे। असां वटि नुमाइंदो त फ़िलहाल कोई कोन आयो। अचे त असां जॾहिं वोटनि वारे टाइम हूंदे त सभ जी संगत अचे वठि वठां ॿार बचे असांखे खे वोट ॾियनि। अॼु ताईं कंहिं बि या MP या को नुमाइंदो केरु लड़ी न आयो आहे। 2 महीना थिया आहिनि हिते असांखे इन ई पाणीअ में ईंदे वेंदे असांजा न ॿार था पढ़नि, न असांजे को घर में। हाणे असां पाण निकिरी विया आहियूं ॿाहिरि। हाणे अचण वञण जे करे मलेरिया, ख़ारश, मलेरिया, टाइफाइड, माना हर बीमारी थी वयूं आहिनि, को हिकिड़ी बीमारी कोन्हे। असांखे ख़ुदा असां वज़ीर आज़म, वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस खे, बिलावल साहब खे चऊं था, हितां वारे नुमाइंदनि खे असांखे ॿियो त कुझु बि न खपे, सिर्फ़ु असांजो पाणी कढियो वञे। असांजे लाइ इहो बहितरीनु आहे। बहरहाल इन्हनि कल्ह इन्हनि ट्रैक्टरूं हयूं, तक़रीबन 4-5-8 कलाक हलियो, असांजो पाणी कुझु न कुझु निकितो। उन खां पोइ वरी ख़ैर हाणे को अचण वारो ई कोन्हे, को पुछण वारो ई कोन्हे। बराए महिरबानी करे असांजो पाणी कढियो वञे त महिरबानी थींदी। साईं तकलीफ़ूं ॾाढियूं आहिनि। माण्हू नमाज़ वग़ैरह पढ़े थो, नापाक थी थो वञे, पाणी ख़राबु आहे, वज़ू वग़ैरह लटा ख़राबु थी था वञनि। यको पाणी बीठो आहे त माना नेकाल अचु वञ लाइ, ख़ासि करे जुमे नमाज़ माण्हू पढ़े थो, उहा बि नथो पढ़ी सघे। आहे इहो मसइलो हीअ आहे त पाणी निकिरी वञे त बहितर थी वञे। अचु वञ तकलीफ़ आहे ॾाढी। तकलीफ़ आहे असांखे जाम। इन खां पोइ नमाज़ पढ़ण जे लाइ वञूं था त कपिड़ा ख़राब थी था वञनि ऐं मच्छर बि जाम आहिनि। महिरबानी करे पाणी कढायो। पाणी 2 इंच बीठो आहे, असां स्कूल वञी नथा सघूं ऐं ख़ारिश बारिश थी आहे पेरनि में, मच्छर बि जाम आहिनि। ख़ारिश थी वई, मच्छर जाम आहिनि, तकलीफ़ असांखे पाणी कढियो वञे। हिननि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त पाणी खे निकाली ॾिनी वञे। पाणी में गुज़रण सबबि असांजे पेरनि में ज़ख़्म थी पिया। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।